बाबा साईं जेकॾहिं नाराज़ न थियो त हिकिड़ो अर्ज़ु कयां। अर्ज़ु इहो आहे त जेकॾहिं असां सभिनी खे हिक ॿिए जा बूथ ॾिसण जे लाइ घुरायो आहे त पोइ असां सभिनी हिक ॿिए जा बूथ ॾिसी छॾिया। बाक़ी जेकॾहिं को ॿियो हाल अहिवाल आहे हुकुम कयो। तोखे हाल अहिवाल वठण जी वॾी तकड़ आहे न, त पोइ शुरूआत तोखां थो कयां। सुठो थियो जो मूं हाल अहिवाल न वरितोमांसि, ॾाढो मुंहिंजो शरबुरो थियो। शमिर जेकॾहिं का गाड़ी सवा ओता कंहिं घर खां परे वञी थोरो चकर चाढ़ी ॾींदे त दिलि जो ॿार हल्को थींदी, न त ईअं ई पियो अंदर में पाण खे कोसींदे सड़ंदे पंजरंदे पियो। अदा मां ज़मीन ते वञा, शहर वञा या होटलुनि ते वञा, अकेला ई मुंहिंजो पीछो कोन थी छॾे। शमिर तो भाॼाई जी वफ़ात खां पोइ ॿी शादी कोन कई ऐं पाण खे अकेलो पियो थो महसूसु करी। सौट सॼो ॾींहुं गॾु हूंदो हो, उन सां दिलि जो भार हल्को कंदोसि। हाणे त उहो बि हलियो वियो। मञा थो शमिर त तुंहिंजी सौट सां वेझड़ाइप हुई, उन सां दिलि जूं ॻाल्हियूं कंदे हैं, पर मूंखे त ॾुख इन ॻाल्हि जो आहे त सौट त असांजी टको बि इज़त न कई। हा, असांजे फ़ैसिले जी मुखालफ़त कई, असां जेको चयो हुन त कोन मञियो। हिन में असां सौट ते ॾोह नथा ॾियूं अदा, सॼी ज़िंदगी असां सौट खे आसिरो ॾिनो ऐं अधी शादी असां चाकर खान सां कराए छॾी। मञा थो त असांखां बि ग़लती थी आहे ऐं कावड़ हुनजो हक़ आहे, हक़ आहे हुनजो कावड़, पर मां बार बार हुनखे मञाइण जी कोशिशि त कयां थो न। कहिड़ियूं आज़ियूं नियाज़ियूं जेके हुनजे साम्हूं न कयूं आहिनि। अदा मां ॻोठु वञणु थो चाहियां, सौट ऐं चाचीअ सां मिली राति वापसि थींदुसि। अड़े हो तुंहिंजी इज़त कोन कंदा। हुननि जी नाराज़गी ख़तमु करण लाइ मूंखे बार बार वञिणो पियो न, त मां वेंदुसि अदा। त पोइ पंहिंजो दिलि जो भार हल्को करण लाइ वञी ॾिस। हा अदा, मां वेंदुसि। मूंखे इहा पक आहे त सौट मूंखां नाराज़ न थींदो। बाबा साईं जॾहिं न डूंगर ख़ान हा साईं चलो जन्नत नसीब करेसि हिते हूंदो न त असांखे मिड़ई भर में विहारींदो। बाबा साईं जे बादशाह जो ख़ैर बाबा। छा थो करे बाबा, रुलाई ते न बाबा। तुझी चाहे त असांजे दिलि में आहे बाबा। हिते न, हिते मूंसां गॾु हलिया वे। गुनाहगार लख एहसान बाबा साईं जा, लख एहसान आहे त ख़ुशि न। अल्लाह जा करम हलऊं पिया। हा, काश हूंदा, काश रूंदा, काश जेकॾहिं बाबा साईं तव्हांखे मूं अॻे जुती जी नोक ते रखी आहे न, त तव्हां अॼु एॾा ज़हरीला न बणिजी। पर जंहिं तव्हांखे जीअ में चाहियूं ॾिनूं, तव्हां उनखे ई कारी हर नांग बणिजी ॾंगे छॾियो, त मूंखे की बख़्शंदो? बाबा साईं माफ़ कजो, जेके बि तव्हां मूं ते इल्ज़ाम मढ़ियो पिया न, मां सम्झां थो त इहे इल्ज़ाम अजाया आहिनि। हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो, जेकॾहिं हिकिड़ो सबूत जेकॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ साबित थियो न, त हिन हूंदे जो खून तव्हांखे माफ़ आहे बाबा। हा, तव्हांखे माफ़ आहे बसि न। कंहिं बि ज़हरीले नांग जी मुंडी चिथ नाक नाहे हूंदो। हाणे वक़्तु अची वियो आहे त हर ज़हरीले नाग खे ॻोल्हे हुनजी मुंडे चिथ ॾे। मूं पाले माउ पीउ खे नंढी लापड़ी ॾिठो हुयो ऐं हुन खां पोइ मुंहिंजी परवरिश मुंहिंजे अदा ऐं मुंहिंजी भाॼाई कई आहे ऐं उन्हनि मूंखे वॾनि जो अदब ऐं एतिराम करणु सेखारियो आहे। खणी जे मूंखे चाकरखाने इजाज़त ॾेई छॾी आहे, पर वरी बि हर कमु तुंहिंजी सलाह सां हलंदो, पर उहो कमु जंहिंमें मुंहिंजी तुंहिंजी ऐं ख़ासि करे
चाकर खान जी भलाई हूंदी। ऐं उन हर कम में मां तुंहिंजो साथ ॾींदसि, पर इन मक़सद खां हटी करे जे मुंहिंजे लाइ या चाकर खान जे लाइ का खॾ खोटरी अथई न, इहो न सोचिजांइ त मां कंधु झुकाए तुंहिंजे बुराइनि ते पर्दो ॾेई छॾींदसि। ऐं ॿी ॻाल्हि त मूंखे पंहिंजे भाउ हक़ जे लाइ विढ़ण बि सेखारियो आहे। जॾहिं बि हिन हवेली जे मूं तोखे मुफ़ाद ख़िलाफ़ ॾिठो न, त तूं मूंखे पंहिंजो दुश्मन पाईंदीअ। ऐं जॾहिं कंहिंसां असां दुश्मनी कंदा आहियूं न, त तोड़ ज़रूरु निभाईंदा आहियूं। ऐं इन खां पोइ मूं में का बि रहम जी उमेद न रखजांइ। उमेद आहे त अहिड़ो वक़्तु ईंदो ई कोन जो तोखे हितां ख्वार ऐं रुसवा थी निकिरणो पवे। मां त हिनखे वॾो मासूम पई सम्झां, पर हीअ त वॾी बला निकिती। हिन बला खे पिंजरे में क़ैद करण जे लाइ को न को बंदोबस्त करणो पवंदो, न त हीअ मुंहिंजो जीवन जंजाल करे चुकी थी। तुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त जी गुलनार ऐं उनजे भाउ महर जी तोखे का बि ख़बर न आहे। त पर रोंडा हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, जेकॾहिं तुंहिंजे ख़िलाफ़ पक्का सबूत ऐं शायदि हथ अची विया न, त पोइ उहो तूं पंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं सम्झजांइ। उन ॾींहुं न रहम जी उमेद रखजांइ ऐं न ई वरी तुंहिंजी का सफ़ाई ॿुधी वेंदी। और हल सही अॼु बस शक्ल गुम कर, टक हल हल। संभाल बाबा, पाण खे संभाल। ठीक है, सहारे ॾियण जी पोइ सोचजा। बाबा बाबा पंहिंजे सहारे जी सोच। ख़बर न आहे त बाबे खां अलाए कहिड़ा सुवाल कया अथई ऐं मूंखां अलाए कहिड़ा कंदो। हिन मां त हथी का थी अॼु। क़ासिम, असां ॿिन्हिनि जा जवाब साॻा हुजणु खपनि। जवाब मटिया न, असां ॿिन्हिनि जो ॾाढो बुरो असरु थियो। अदा कीअं ख़बर पई त सवाल कहिड़ा आहिनि, इन जो जवाबु कहिड़ो ॾियणो आहे? बाबा 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 साईं, जेके बि बेइज़ती करणी था अंदर हली कई। ॻोठ में मुंहिंजी बि का इज़त आहे। इज्जत तव्हां सभु जा सभु मुंहिंजी नज़र में पंहिंजी इज़त विञाए चुका आहियो। बचियल सिर्फ़ इन जे करे जो मुंहिंजे हथ में पक्का सबूत न आहिनि। जे ॾींहुं मुंहिंजे हथ में पक्का सबूत अची विया त ॻोठ जे चौराहे ते तव्हां सभु टंगियल हूंदो ऐं तव्हांजा धड़ सिसीअ खां धार हूंदा। हैदर पुट, तुंहिंजे वापसि अचण ते असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। चाचा, असां बि हिते अमुन सां रहण आया, नफ़रत विहाइण न। पुट, ही ॻोठ अमुन सां रहण जे क़ाबिल ई न आहे रहियो। चाचा, ये थोरा घणा मसला हर ॻोठ में आहिनि। इहा ई त असांजी जहालत आहे पुट। पूरी सिंध तबाह थी वई आहे। बाबा तालीम तबाह, रोज़गार तबाह, फसल तबाह, असुल तबाही लॻी पई आहे बाबा। चारई तरफ़ करप्शन ऐं बेईमानी काइजी पई आहे। ऐं असां सिंधी पंहिंजी दुश्मनी निभाइण में पूरा आहियूं। सचो ई चाचा, असां पंहिंजी ज़ात में गर्क थियल आहियूं ऐं हिकु क़ौम कॾहिं बि कोन थी सघंदासीं। पुट, पढ़ियल लिखियल क़ौमूं बणबियूं आहिनि, जाहिल न। बसि सभु मालिक साईं हिन क़ौम मथां रहम करे। मालिक भलाई कंदो चाचा, मां हलां पियो। पुट, जेकॾहिं वक़्तु मिले न, अधी आमना खे वठी असांजी मानी ज़रूरु खाइजाए। ज़रूरु अचिबो चाचा, ज़रूरु अचिबो।
पंहिंजी दुश्मनी जे करे दर बदर वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। न ॼाणे असांजो छा थींदो। जाबिर हाणे पंहिंजे बयान तां फिरजाए न, न त पोइ मूं मां रहम जी उम्मीद न रखजाए। रस जब मां कूड़ो साबित थिया न, बोली न स्पष्ट आणी छॾी। तुंहिंजो भाउ चई वियो त महर खे अगवा करण में तुंहिंजे सौट सिकू जो हथु आहे। छा तोखे हिन ॻाल्हि जी ख़बर आहे या तूं हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहीं? छा अदाई इल्ज़ाम सोट से हुकूमत आया? कासम, मां तोसां हारिस पक्की ख़बर न आहे, पर अदा जो शक सिकू मथां आहे। जाबिर जो ऐं तव्हांजो शक सिकू मथां छो? ऐं हिन सिकूअ जी महर सां कहिड़ी दुश्मनी? असुल में सोट ऐं असांजे विच में महीननि खां वठी इख़्तिलाफ़ हलंदा था अचनि। इन ॻाल्हि जी तव्हांखे ख़बर हूंदी रेस? न आहे ख़बर। हाणे सिकू वारनि हिन रूंडे सां वञी मिट्री कई आहे, जॾहिं त पारस मुंहिंजी मंग हुई। रेस हाणे त इख़्तिलाफ़ ज़ाहिर थी विया। जॾहिं रिश्तो ज़ाहिर थियो आहे पोइ ख़बर पई आहे। खुदा करे त अदो कासिम महर जे अगवा जो पूरो इल्ज़ाम रूंडे जे मथां हणे। जे रूंडे जे मथां न हई त मारिया वेंदासीं हरू भरू जा। जाबिर, तूं ई कासिम वञी सघो था। सिकू, मूंखे ख़बर आहे त महर खे अगवा करण जे पोयां जाबिर जा हथ आहिनि। शक न आहे रईस, पर पूरी पक सम्झे। पक सम्झा त पोइ छा तूं बि हुन सां गॾु आहे? ख़ौफ़ न कर सिको, छो त मुंहिंजी तव्हां सां का बि दुश्मनी न आहे। ऐं इहो ॾोह करण में जेकॾहिं तव्हां जाबर वारनि जी मदद कई आहे त बि इहो ॾोह क़ाबिल माफ़ी आहे। पर जेकॾहिं ॾोह खे लिकाइण जे लाइ तव्हां कूड़ जे मथां मूंसां कूड़ ॻाल्हाईंदो त पोइ तव्हां मुंहिंजी सज़ा खां बची न सघंदव। इन ई करे बहितर इहो आहे त मूंखे समूरी हक़ीक़त ॿुधाए छॾ। रुणा, तूं वञी सघी थो। बाबा बाबा केतिरा दफ़ा तोखे सम्झायो आहे त मुंहिंजे हिन सुहिणे वारनि जे लाइ इहे न चवंदो कर। रे तुंहिंजे हिननि वारनि जे लाइ कोन थो चवां। चक्कर खान कड़ी ॿुधो अथनि। अड़े हुनजे पीउ खां बि मां वॾो हां। हिन रूंद जे हूंदे पिण सिके मूं कुल्हे ते खणी घुमायो आहे, चक्कर ॾियारींदोसांसि सॼे ॻोठ जा। थोरो लिहाज़ बि न कई, ही बेइज़तो करे मूंखे कढी छॾी। छो? हा, ग़लती थी वई बाबा, ग़लती थी वई। हिन रावल खे ज़हर न ॾियूं आहे, पहिरियों ई न जाबिर ख़ान खे ज़हर ॾेई मारियो आहे। इन चोरे खे बि ज़हर जी पुड़ी ॾियणी पवंदी, न त कमु न थींदो। ओ बाबा, हिते बनीअ में बि होश न वञाए त को ॾिसी न वठे। घर हलूं था, जेके बि ॻाल्हियूं कयूं त वेही था कयूं। अड़े छोरा, जेकॾहिं न घर हलियासीं त माणे वयल ॿारे छॾींदी असांजे लाइ। वयल हलण सां ई ॾंभ ॾियणु शुरू कंदी, ॾंभ। इन करे चवां थो त घड़ी खनि ॿाहिरि हुजूं, घर को हिते घुमूं फिरूं, वञूं, को वासवा मुल्क जो वठूं ऐं अंदर जो ज़हर कढूं, पोइ था हलूं घर। पर ॿुध, जेकॾहिं ख़ज़ाना खासा वात तो हई
ऐं वात पटियईं असांजे ख़िलाफ़ त पोइ ॿुधी छॾ पुट, चाकर ख़ान खां पहिरीं माणे मुल ॾिसंदे, माणे मुल ॾिसंदे। सब्र मां कम वठ बाबा, सब्र मां कम वठ। तुर होच कर, सोच बाबा, जेकॾहिं मेहर इन जी भेण गुलनार खे जाबिर ख़ान अगवा कयो आहे न, त ज़ाहिर आहे त चाकर ख़ान वटि पेश कंदो न। ऐं जेकॾहिं माईअ खे चाकर ख़ान वटि पेश कयईं ऐं माईअ चयो रावल खे ज़हर ॾियण वारा हे, त पोइ बाबा तूं ई ॿुधाए त असांजो अछर कहिड़ो थींदो? ओ ॿुध पुट, इन खां पहिरीं जो या भूरी रन गुलनार ऐं भाणस मेहर चाकर ख़ान वटि पहुची असांजे ख़िलाफ़ शाहिदी ॾियनि, वात खोल ॾ, त सुठो न आहे त हिन ॿिन्ही खे ॻोल्हे फुले हथु कई। बाबा अॼु खां वठी इन जे पोयां लॻूं था, तूं परेशान न थी, तूं बेफ़िक्र रहो, जिथे बि मिलिया न समझ पूरा। अजायो पंहिंजे दिमाग़ ते ज़ोर ॾेई पंहिंजूं परेशानियूं न वधाए सिकू। मां तोखे सोचण जे लाइ हिकु राति जो वक़्तु ॾियां थो। वञी सोच त सच ॻाल्हाइण सां तोखे फ़ाइदो थियण वारो आहे या कूड़ सां। रईस चाकर ख़ान, जेका बि मूं वटि हक़ीक़त आहे न, मां तव्हांखे हिन महिल ई ॿुधायां थो। न सिकू, हिन वक़्तु न। मां जेको कुझु बि तोखां ॿुधणु चाहियां थो उहो जाबिर जे साम्हूं ॿुधणु चाहियां थो। राति जाबिर वारा बि अची वेंदा ऐं तूं बि अची वञ जाए। रईस, पोइ मूंखे इजाज़त आहे? ठीकु आहे, भली वञ, पर राति तूं अकेलो अची जाए। ॿिए कंहिंखे वठी अचण जी का बि ज़रूरत न आहे। ठीकु आहे बाबा। बाबा साईं, सिकू तव्हांखे सभु कुझु सच सच ॿुधाए पियो, त पोइ तव्हां हुनखे ईअं वञणु छो ॾिनो? हा सौट, हबीब सही थो चए। हिन वक़्तु जेको बि सिकू ॿुधाइण पियो चाहियो न, तव्हां ॿुधी वठो सा। राति मथां हू पंहिंजे बयान तां फिरी वञे। न सोट, जेकॾहिं हिन वक़्तु आऊं सिकू खां सभु कुझु पुछां हा त हू कूड़ हणे हा ऐं राति जो वरी उन कूड़ ते पको थी बि वञे हा। ॿियनि जी निस्बत मां सिकू सां नरमी सां पेश ईंदो आहियां, सिर्फ़ु इन ई करे त जीअं हुनजो ख़ौफ़ ख़तमु थी वञे। हाणे जॾहिं सिकू अकेलाई में वञी विहंदो त हुनजो ख़ौफ़ मुकमल तरह ख़तमु थी वेंदो। ऐं पोइ तोखे ख़बर आहे त बेख़ौफ़ माण्हू हमेशह सच ॻाल्हाईंदो आहे। परे थी तव्हां, परे थी, तूं हितां निकिर। तूं थींदो केरु आहीं मूंखे हितां हटाइण वारो? निकिरी वञे त। सोट, छा थियो आहे तोखे? मां तुंहिंजो सोट आहियां, मूंखे घर नथो अचनि ॾी। छा थियो? मां तव्हां सां सभु रिश्ता ख़तमु करे छॾिया आहिनि, तंहिं करे मां तव्हांखे पंहिंजे घर ॾिसणु नथो चाहियां। ॿीहर न ईंदुसि सोट, मां चाचीअ सां मिली पोइ वापसि ईंदुसि, मूंखे मिलण ॾे। मां थो चवां, मूंखां परे हट, परे हट। हट परे तूं केरु थींदो आहीं मूंखे हितां हटाइण वारो? ही मुंहिंजो घर आहे। सोट, छा थियो आहे तोखे? छा थियो आहे? तूं मुंहिंजो सोट आहीं। नहीं तू मुझे सोट, नहीं तू मुझे सोट, निकिरी वञ हितां, न है तव्हांजी मूंखे ज़रूरत। सोट, समझ, तूं समझ, मां अचण थो चाहियां। अरे रे, छाते गिटीअ में चिट्ठी मचाई अथव, मथे में सूर विझी अथव? छा मसलो आहे तव्हांजा? मसलो असांजो पंहिंजो आई, मुंहिंजो सोट न। तुंहिंजो मसलो आहे तव्हांजो आहे त वञी घर में अंदरि मरो न। हिते गिटीअ में छाजे लाइ जेको टटरी कई अथव? तूं छाजे लाइ थो टटरी कनी? तूं छो केरु आहीं? मां केरु आहियां? अरे मुझे सोट, अरे मर तू, अरे मुझे सोट, जान छे। सोट, 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 सोट।
ओ दादनी बुख ॾाढी लॻी आहे मानी खणी आ त ॿ टे गिरा हणी वठां लंघड़ झले जी घर पहुचंदो ही और दाहूं कंदो ही मानी जो त बोल भरिया घर में छा थई कुछ हूंदो त पचाईंदसि ने लॻे कुछ कन मानी थी अखर खुटे न ते दुकान परे ते कोन हो न ठही थो अरे तीली जे छोरन जा पुछ में तुंहिंजो हथ पियो आहे पखर कहिड़ो थियनि जे मां सुणी त कोन वेंदसि दुकान ते अरे दिल शेर हल जल्दी उठ वही दुकान तो अखर वठी अचो बाकी न जेकर बाबा ऐं अम्मा जो झेड़ो ॿुधंदा रहंदासीं न त रात थी वेंदी हलो तूं जल्दी कर हल ॾींहुं लड़ी वियो आहे हाणे बखर वठी अचो मानी हाणे कोन थींदव वरी रात थींदव ओ बाबा अॼु ईअं सम्झ त तूं रोज़े ते आहीं मुफ़्त में सवाब घटि न त घणी मां कंदुमि हेड़ी न घर में हूंदी बुख न मरंदासीं इहो मानी को ढव ते खाईंदासीं जा तीली जे मुझे मथा इल्जाम दी तो पंजा प्रकार को ॾिसी अम्मा तू ही खणी माठ कर अदा तू वनी करे वखर वठी आ त मां सामान गॾु कयां अदी तू भलाई कर बाकी अम्मा मां का उम्मीद ही ना है जंहिंजे पास सॼो ॾींहुं न लूर लूर कंदा था तो त अॼु खां पोइ मानी उहो पचाए खाराईंदव जेकॾहिं चाकर खान तव्हांजे मथे ते हथ रखियो आहे उन्ही सां कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाइजो मुझे हकीकत ॿुधाइण सां या न ॿुधाइण सां चाकर खान जे मथां को बि फ़र्क़ु नथो पवे हू पंहिंजे भाउ जे कातिलनि ते पहुची चुको आहे रावल जा कातिल केरु आहिनि पुट इहो ई जाबर ॿियो केरु थी थो सघे बाबा पर रेस जो शक रूंडे तरफ़ वञे थो छा रूंडे तरफ़ जेकॾहिं रूंडे जो उन्ही कतल में हथ आहे त पोइ असां मिटी करे वॾी ग़लती कई आहे न बाबा चाचा रोंडे जी उते भेण आहे उहो ईअं कॾहिं बि न कंदो बाक़ी इहो कम सौट जाबिर वारनि जो थी सघे थो जेकॾहिं न कम जाबिर जो आहे त उन्ही में सिकू ऐं वलू ज़रूर हूंदा पुट सही सही ॿुधाए इहो मसलो केसि ताईं पुॻो ऐं इल्ज़ाम कंहिं मथां थो लॻे तू को बि फिक्र न कर मां इन मामले में असांजा हथ बिल्कुलु साफ़ आहे बाक़ी जेकॾहिं जाबिर फासे थो या रुंडे वारा फासनि था इहा ख़बर त राति पवंदी रात रेस चाकर खान वरी सभिनी खे घुरायो आहे असां आज़ाद आहियूं मां बाक़ी हा जेको ज़ुल्म कंदो न उहो लोड़ींदो बि ऐं भरींदो बि जाबिर जेकॾहिं तूं अदा जे मथां रावल खान जे खून जो इल्ज़ाम कंदी न त डूंगर खान जो कत्ल तुंहिंजे मथां साबित थींदो हसीना बेगम तुंहिंजे भाउ रूंडे पंहिंजे लाइ पाण खॾ खोटी आहे पाण खॾ खोटी आहे हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ मैडम जे तुंहिंजो भाउ रूंडो मुंहिंजे सोट सिकूअ सां मिटी न करे हा त इहे सोट बुखां काॾे वञे न इहे मुंहिंजी मुठ में आहे पर तुंहिंजे भाउ वॾो डारो कयो आहे पर जे सिकू असांजे ख़िलाफ़ तुक थी बीह रहियो न पहिरीं तूं मरंदीअ तूं फासंदीअ पोइ तुंहिंजो भाउ इहो रूंडो मां कुझु बि नथी ॿुधणु चाहियां सिकूअ खे काबू कर सिकू मूंखां रसो छिनाए चुको आहे हाणे चओ पंहिंजे ने भाउ रूंडे खे ओहो काबू करेसि त ख़बर पवे ठीकु आहे मां अदा जी मथां ज़ोर रखां थी पर तूं हिन सिकूअ खे काबू कर जेकॾहिं काबू नथो थिए न त रस्ते तां हटाए छॾेसि तूं पंहिंजे भाउ खे चओ मां ॾिसां थो को बंदोबस्तु कयां थो हिननि जा इख़्तिलाफ़ात मुंहिंजो सिर खणाई था अदा खे हिते अचण जी इजाज़त नाहे ऐं फ़ोन ते सम्झाए नथी सघांसि हाणे हिन सॼे मामले खे सही करण जे लाइ मूंखे होॾे वञणो पवंदो जेकॾहिं मां अदा जे घर वेंदसि त भाॼा ई होश में निकिरी वेंदी आख़िर कजे त कजे छा
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।